कंदाकोट में अल खिदमत फाउंडेशन ज़िला कश्मीर तरफ़ां रमज़ान मुबारक के पेश नज़र मुस्तहिक घराननि में राशन तक़सीम किया वियो। अल खिदमत बिना कंहिं मतभेद जे इंसान की खिदमत ते यकीन रखे थी। सदर अल खिदमत फाउंडेशन ज़िला कश्मीर तरफ़ां रमज़ान मुबारक के पेश नज़र 250 घराननि में राशन तक़सीम किया वियो। इन मौके ते ॻाल्हाईंदे जमात इस्लामी ज़िला कश्मीर के अमीर ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी चयो त रमज़ान मुबारक में वधंदड़ घाटे टोड़ महांगाई जॾहिं आम माण्हुनि जी क़ुवत ख़रीद ख़त्म करे छॾी आहे, अहिड़े वक़्त में अल खिदमत तरफ़ां ग़रीब घराननि में मुफ़्त राशन की तक़सीम क़ाबिल अमल तहसीन आहे। इन मौके ते ॻाल्हाईंदे अल खिदमत फाउंडेशन ज़िला कश्मीर जे सदर हाफ़िज़ उमर फारूक चना चयो त अल खिदमत बिना कंहिं मतभेद जे इंसान की खिदमत ते यकीन रखे थी ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालन खां अल खिदमत फाउंडेशन ज़िला कश्मीर में सेहत साफ़ पानी की फराहमी समेत ॿोॾि मुतासिरीन के लाइ घरनि की तामीर में तामुन समेत मुख़्तलिफ़ वक़्तनि में राशन की फराहमी जा कम सरअंजाम ॾेई रही आहे ऐं अल खिदमत ॾुखी इंसान की खिदमत में हमेशह अॻ खां अॻिरी रही आहे। उन ई सिलसिले में रमज़ान मुबारक जे महीने में ग़रीब घराननि जे चुल्हनि खे रोशन रखण लाइ अल खिदमत तरफ़ां अॼु ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल 250 घराननि खे राशन फ़राहम कयो वञे थो, जीअं खेनि सहरी ऐं इफ़्तारी जो बंदोबस्तु करण में खेनि आसानी थिए। इन मौके ते अल खिदमत फाउंडेशन के ज़िले सेक्रेटरी एडवोकेट उबैदुल्ला बलोच, नायब सदर इलियास चन्ना ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि शबीर अहमद मीरानी, एडवोकेट तालिब हुसैन सब्ज़ोई, राजा वली बेग मीराली ऐं ॿियनि रज़ाकारनि पिणु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। कश्मीर लगंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मोटरसाइकिल ब्रेक फेल थियण सबबि कंट्रोल मां निकिरी वई। ट्रैक्टर टाली सां टकराइजण सबबि मोहम्मद हुसैन मलिक ऐं जमील मलिक शदीद ज़ख़्मी थी पिया। हादसे जा ज़ख़्मी इलाज लाइ अस्पताल दाख़िल।